अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन बहरान साल बेजन जी ख़ुसूसी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में आऊँ हैं तहरी मवान है मुझसे गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां राशिद शाह। अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में अवां तमामु मौज़ूज़ नाज़रीन खे वेलकम या ख़ुशि आमदीद चऊं था। हिकु भेरो ॿीहर अवांजी दिलनि ते दस्तक ॾियण जे लाइ हाज़िर थिया आहियूं, रहमतूं बरकतूं ऐं तमामु मुहबतूं खणी करे। बिल्कुलु, ऐं जीअं त ॿुधाईंदी हलां त हीअ अज़मत रमज़ान बहरान साल बेजन जी ख़ुसूसी ट्रांसमिशन 3 कलाकनि जी आहे। इन 3 कलाकनि जी ट्रांसमिशन सतावन कयो आहे। लाइफ बॉय हैंड वॉश ऐं लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेको 99% हिफ़ाज़त करे थो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े वायरस खां। या जेतिरा दफ़ा असां पंहिंजा हथ लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र सां सैनिटाइज़ कंदासीं ओतिरा दफ़ा ई असां ख़ासि तौर ते जरासीम या कोरोना जहिड़े वायरस खां महफ़ूज़ रहंदासीं। बिल्कुलु। ऐं उन सां गॾु सस्ती ऐं बचत वारी चांहि सुप्रीम सर्फ एक्सेल जेको सख़्त खां सख़्तु दाग़नि खे बि धोई करे ॿाहिरि चमकदार ऐं उजड़ा कपिड़ा ॾिए थो। ऐं उन सां गॾु हेलवेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़। ऐं ॿुधाईंदी हलां त हेलवेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़ में है एक्स्ट्रा बेदा ऐं एक्स्ट्रा क्रीम, ऐं जे करे ही जेको हाणे पाकिस्तान में बि ही लॉन्च थी चुकी आहे ऐं 100 सालनि खां वठी मुख़्तलिफ़ ॿियनि कंट्रीज़ में अवेलेबल आहे। ऐं सां गॾु ॿुधाईंदी हलां त कनूस तव्हांजे खाधनि खे ॾिए थो लाजवाब ज़ाइको, टेस्ट कलरफुल ऐं मैजिकल स्वादु। जीअं ॿुधाईंदी हलां कीअं त जीअं कनूस जा जेके आहिनि टमाटो सॉसेस आहिनि, टमाटो केचप चिली गार्लिक सॉस आहे, पकोड़नि ऐं समोसनि खे चिली गार्लिक सॉस में तव्हां उनखे डिप करे खाईंदा त यकीनन उन्हनि जो टेस्ट लाजवाब हूंदो। ऐं उन सां गॾु मैजिकल नूडल्स ख़ासि तौर ते पंहिंजे बोरिंग से टाइम से या हल्की फुल्की भूख खे विराइण जे लाइ कनो मैजिकल नूडल्स सां हलाए खणी आया वञा आहियूं। थर्ड जेको आहे फ्लेवर उहो चीज़ी चटपटा फ्लेवर यकीनन असां सभिनी इंजॉय बि कयो आहे। ऐं हिते अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में बि असां ट्राए कयोसीं इफ्तार जे टाइम ते, यकीनन इलाही फ्लेवरफुल ऐं इलाही टेस्टफुल। ऐं उन सां गॾु ॿुधाईंदी हलां अगरि तव्हां पंहिंजे बोरिंग से सादे से खाधे में मुर्गी जो ज़ाइको ॾियणु चाहियो था त कनौर चिकन क्यूब्स जो इस्तेमालु कंदो। जीअं दाल थी वई, सब्जी थी वई या अछा चांवर छो न थी वञनि, उन्हनि में तव्हांखे मुर्गी जो टेस्ट खपे थो त कनौर चिकन क्यूब्स स्टॉक जो इस्तेमालु कंदो, छो त उन में नंढा ताज़ा ताज़ा मुर्गी असली मुर्गी जा पीसिस हूंदा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजे दस्तरख़ान जी मिठास वधाइणी आहे, उनजी रौनक वधाइणी आहे त सिर्फ़ु रफ़ान सां। जी अज़मत रमज़ान ट्रांसमिशन जो आवाज़ फैसला थी चुको आहे। ऐं असांजे अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में बहितरीन नात ख़्वान बहितरीन अनमन हूंदा आहिनि। ऐं जीअं त असांजो ॿियो सेगमेंट असांजो राशिद शाह जिते निशित संभालींदा आहिनि। अॼु बि जेको सूझा त अॼु भला राशिद शाह छा पिया ठाहिनि? बिल्कुलु, उन ॻाल्हि खां पहिरियां मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुमि त ॾिसो 28 रोज़े ताईं पहुची वियासीं। हीउ जेको अशरो आहे या जेको बरकतुनि भरियो रमज़ान जो महीनो आहे, कीअं असांजी ज़िंदगीअ मां ॾिसो हिकु चकर वरी वञे पियो। रमज़ान महिमान, हीउ महिमान आयो कीअं थियो? 27 पहिरीं खां वठी 27 अॼु 28 थी विया आहिनि, यानी 28 रोज़ा जेको सो थी चुका आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त हीउ जेको बरकतुनि ऐं रहमतुनि वारो महीनो असां खां अलविदा करे पियो, यकीनन असांखे ॾुख आहे हिन ॻाल्हि जो, छो जो हीअ जेके बरकतूं ऐं रहमतूं असां खां रब ताला जो जेके इलाही परे वञनि पियूं। ऐं जीअं त हिन भरे महीने में शैतान बंदि हूंदो आहे ऐं अल्लाह ताला जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे, रहमतुनि बरकतुनि जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे, गुनाहगारनि जे इलाही वेझो ख़ुदावंद ताला अची वेंदो आहे त जीअं जेके गुनाहगार आहिनि उहे मुंहिंजे वधीक क़रीब अची करे बारे ताला में वञी करे नमाज़ूं अदा करे बिल्कुलु। हाणे आउं वरी वापसि तव्हांखे चवंदुमि त भला अॼु जी असांजे अज़मत रमज़ान जे रंधिणे में जे किचन में कहिड़ी रेसिपी तव्हां ठाहे रहंदा? अॼु जेका असांजी रेसिपी आहे चिकन कबाब। चिकन कबाब, वाह वाह ज़बरदस्त, सभ जा फेवरेट हूंदा आहिनि। ख़ासि तौर ते त असां इहो पसंदि कंदा आहियूं ॿाहिरि जा, लेकिन घर में जेके रेडी थींदा आहिनि त उन्हनि जो टेस्ट ई ॿियो अलॻि हूंदो आहे। बिल्कुलु। अच्छा, इहो वाक़ई हक़ीक़त ॿाहिरि जे ऐं घर जे में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे। स्पेशली वरी घर जा बि पाण जेको ठाहे उहे त अञा वधीक भले ॿियनि खे वणनि न वणनि पर असांजे लाइ अॼु राशिद शाह पाण ठाहींदा। राशिद शाह चाहींदुमि त तव्हां पंहिंजी डिशेस ते वञी करे असांखे हिन रेसिपी जे बारे में ॿुधायो। ऐं छा जेके चिकन, पर सभ खां तव्हां छा कंदव? सभ खां पहिरियां असां हैंड वॉश कंदासीं, छो जो हिन वक़्तु हालात ॾिसो केतिरी हद ताईं ख़राब थी चुका आहिनि त लाइफ बॉय असांखे ॾिए थो 99% प्रोडक्ट ऐं असांजी हिफ़ाज़त करे थो करोना जहिड़े वायरस सां, मुख़्तलिफ़ जरासीम सां। अगरि तव्हां वटि पाणी अवेलेबल आहे त सभ खां पहिरियां हैंड वॉश करियो। अगरि पाणी अवेलेबल न आहे त तव्हां हैंड सैनिटाइज़र पंहिंजी जेब में, पंहिंजी गाॾीअ में पाण सां गॾु रखो। लाइफ जो हिकिड़ो हिसो बणाए छॾियो, छो जो लाइफ में हिन जी हींअर वधि खां वधि ज़रूरत आहे। ऐं तमामु जरासीम, तमामु वायरस खां पंहिंजे पाण खे महफ़ूज़ रखो। जीअं तव्हां महफ़ूज़ रहंदा तीअं तव्हांजी फैमिली बि यकीनन बिल्कुलु महफ़ूज़ रहंदी। मतिलबु जीअं पंहिंजे बैग में, पंहिंजे पर्स में, पंहिंजे वॉलेट में हैंड सैनिटाइज़र लाइफ बॉय जो हर 15 मिंट खां पोइ जेको आहे पंहिंजे लाइफ बॉय सां हथु सैनिटाइज़ कयो। ऐं हाणे राशिद शाह असां पंहिंजा पाण खे हथु धोई चुका आहिनि लाइफ बॉय हैंड वॉश सां, पाण खे हुननि महफ़ूज़ करे चुको आहे 99% ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े वायरस खां।
ख़ासि करे कोरोना जहिड़े वायरस खां। हाणे ॿुधाईंदमि त राशि साहिब हाणे ॿुधायो तव्हां कहिड़ा कहिड़ा आइटम अॼु तव्हांजी जेके सभ खां पहिरियां हीउ ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे हिन में चिकन कबाब जो पूरो मिक्स मसालो। मिक्स मसालो। अच्छा, आउं पंहिंजे व्यूवर्स खे ॿुधाईंदी हलां त ऑलरेडी जेको आहे असां चिकन कबाब जो मसालो हुन में मिक्स करे चुका आहिनि, जंहिंमें असां 1.5 kg जेकी आहे चिकन विधी आहे ऐं हुन में असां गरम मसालो, लूणु, ॻाढ़ा मिर्च, टमाटा, धाणा, थूम ऐं बिल्कुलु अदरक, बसर, मिर्च, बिदो ऐं जेको सो चिपली कबाब मसालो। वाह, वाकई माना चिकन का जेको मसालो उहो बि हुनमें ऐड कयो। अच्छा, थूम अदरक बि इलाही ज़रूरी हूंदी आहे, कॾहिं कॾहिं ॻाल्हि अजीब सी लॻे लेकिन कबाब जे लाइ ज़रूरी आहे। पोइ उन खे सॼो असां मिक्स करे मैरिनेट करे हीअं तव्हां लाइ तयारु कयो। जेका हाणे राशि शाह उन्हनि जा चिकन कबाब ठाहींदा, कबाब बि लेकिन हिन सां विझी शेप करे। भला राशि तव्हां आगाज़ कयो। बिल्कुलु, तव्हां पंहिंजो आगाज़ कयो ऐं हुन खां पोइ जीअं त हाणे असां सां गॾु पंहिंजा ख़ूबसूरत महिमान बि मौजूदु हूंदा आहिनि। मारूफ़ नात ख़ान, मूंखे इलाही ख़ुशी थी थिए पंहिंजे सिंध जा, पंहिंजे मुल्क जा, मूंखे इलाही ख़ुशी थी थिए उन्हनि खे अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में वेलकम कंदे। अब्दुल कादिर मलिक साहब, तव्हांखे वलीकार, तव्हांखे रोज़ो मुबारक, तव्हांखे रमज़ान मुबारक। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं बहितरीन सना ख़ान, सॼी हैदराबाद, सॼी सिंध में हिननि जा शागिर्द मौजूदु आहिनि। असांजे अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में बि काफ़ी हिननि जा शागिर्द अची चुका आहिनि ऐं जॾहिं बि ईंदा आहिनि मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे। त वेलकम ॿीहर कंदमि हिननि खे ऐं हुन सां गॾो गॾु असांजो जेको हिसो आहे अज़मत रमज़ान ट्रांसमिशन जो बहितरीन नात ख़ान आहिनि, यंगस्टर हसनैन मजीद मेमण, उन्हनि खे बि भलेकार कंदमि। तव्हांखे रोज़ो मुबारक, तव्हांखे रमज़ान मुबारक। ऐं जीअं त भला राशि शाह असां पंहिंजो अज़मत रमज़ान आगाज़ जो करे छॾूं ऐं मलिक साहब वेठा। जी मलिक साहब, हम दया कलाम बिस्मिल्लाह कंदा। कोई तो है जो निज़ाम हस्ती कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है। दिखाई भी जो न दे नजर भी, दिखाई भी जो न दे नजर भी, जो आ रहा है वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है। नजर भी रखे समाते भी, वो जान लेता है नीयतें भी। नजर भी रखे समाते भी, वो जान लेता है नीयतें भी। जो खानाए लाशऊर में, जो खानाए वही खुदा है, वही खुदा है, वही खुदा है। कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा मलिक साहब, माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
यकीनन सभु कुझु उहो ई आहे यकीनन छा सुर छा सोज़ा इच्छा उहे पंहिंजे रब खे पाण ज़िक्र करण में यकीन सुकून मिलियो आहे किन मिठास आहे पर राशि छा हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो कीअं भला भला तव्हां मूंखे ॿुधायो त मखदूम साहब खे ॿुधे बि छा पियो सोचो तव्हां कीअं लॻो मलक साहब खे तव्हां ॿुधी करे तमामु आला हिकिड़ो न कंहिंजी आवाज़ में एतिरी मिठास हूंदी आहे जो इंसानु गहराईअ में हलियो वेंदो आहे त माशाल्लाह अल्लाह ताला तव्हांखे उहा ॾात ॾिनी आहे उन ॾात सां नवाज़ियो आहे जो माशाल्लाह जज़ाकल्ला तमामु आला मतिलबु कल्ब खे सुकून पियो मिलियो पर राशि ऑलमोस्ट चिकन कबाब रेडी थी चुका आहिनि बिल्कुलु बिल्कुलु रेडी थी चुका आहिनि रुगो ऑयल थोरो गरम थी वठे त उन खां पोइ असां हिननि खे फ्राई करणु ज़बरदस्त सभु सिकांदासीं पर हीअं हलूं था असां अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी चुको आहे इन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां ताबुन कयो आहे लाइबॉय हैंड वॉश लाइबॉय हैंड सैनिटाइज़र Supreme, Surf Excel, Hellman's Creamy Dreamy Mayonnaise, Kano's Tomato Ketchup, Kano's Chili Garlic Sauce, Kano's Magical Noodles, Kano's Chicken Cubes, ऐं मिठो हुजे त रफ़ान हुजे कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां तावन कयो आहे लाइबॉय हैंड वॉश लाइबॉय हैंड सैनिटाइज़र सुप्रीम सर्फ एक्सेल हेल्बन्स क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस ऐं उन सां गॾो गॾु कनोस मैजिकल नूडल्स कनोस चिकन क्यूब्स ऐं मिठो हुजे त रफ़ान हुजे राशि छा ऑलमोस्ट जेके आहिनि चिकन कबाब रेडी करे चुका आहिनि माना फ्राई कनि पिया माना उन्हनि खे राउंड शेप में ॾेई छॾिया हाणे उनखे तेल सफ़ा तेज़ गरम करे उन सां डिप कनि अच्छा हीअ बिल्कुलु ऑयल जेको आहे न तेज़ गरम करे असां हुन में डिप करणु न त पोइ हीअ भुरी वेंदा आहिनि अगरि थधे ऑयल में तव्हां विझंदो त हू तव्हांजी जेकी डिपेंडेंस हूंदी आहे थींदी आहे लेकिन ख़ूबसूरत अंदाज़ में केॾो ख़ूबसूरत कलर बि अचे थो ऐं एॾे सुठे चिकड़े तेल में हू पचनि पिया पर असां जेसिताईं राशि छा कंटिन्यू कनि त पोइ असां सां गॾु असां पिया हसनैन मजीद महिमान मौजूदु आहिनि हलूं था उन्हनि ते पाण करे सलाह जी सना ख़वानी कनि जी बिस्मिल्लाह दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली मुझ खता कार सा इंसान मदीने में रहे कि बन के सरकार का मेहमान मदीने में रहे याद आती है मुझे अहले मदीना की वो बात याद आती है मुझे अहले मदीना की वो बात कि जिंदा रहना हो तो इंसान मदीने में रहे कहीं न देखा ज़माने भर में जो कुछ मदीने में जाके देखा तजल्लियों का लगा है मेला जिधर निगाहें उठा के देखा वो देखो देखो
ادھر سوالی ادھر سنہری جالی ادھر سوالی ادھر سوالی قریب سے جو بھی ان کے گزرا قریب سے جو بھی ان کے گزرا حضور نے مسکرا کے دیکھا یوں ادا کرتے ہیں اوشا کے محبت کی نماز کہ سجدہ کعبے میں ہو اور دھیان مدینے میں رہے چھوڑ آیا ہوں دل و جان یہ کہہ کر آزم چھوڑ آیا ہوں دل و جان یہ کہہ کر آزم کہ آ رہا ہوں میرا سامان مدینے میں رہے مجھ خطا کار سبحان اللہ ماشاء اللہ جزاک اللہ جزاک اللہ جزاک اللہ جہاں راشی شاہ دے ویندہ سے جی راشی شاہ آلموسٹ چکن ریڈی کرے چکا ہیں چکن کباب بالکل کلر نظر پہ اچے اس میں خیال میں ہانے ڈیکوریٹ کرنے جو ٹائم اچھی ہوا بالکل تحریم ہن وقت اساں ان کے بالکل کمپلیٹ کرے چھڈیو ہے ऐं ॾाढो ज़बरदस्ती तमामु जल्दी डिश ठहण वारी आहे तमामु जल्दी इन जे लाइ असां पहिरियां बि चवंदा हुआसीं त असां उहा डिश खणी ईंदा आहियूं जेका जल्दी जल्दी ठहे जेका तव्हांखे वधीक इंतज़ारु न कराए बिल्कुलु ईज़ी आहे पहिरियों जेको जेतिरे पंहिंजे हिसाब सां हाफ केजी या 500 ग्राम केजी जी मुर्गी वठी करे तव्हां ठाहे करे ऐं ईअं लॻे थो वक़्तु तो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक में वापसी अची करे इनकी रेसिपी के बारे में मज़ीद असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ई ट्रांसमिशन सां ताउन कयो लाइव हैंड वॉश लाइव हैंड सैनिटाइज़र सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेट्स क्रीमी ड्रीमी मायोनीज़ ऐं उनसां गॾु गॾु कनोसि टमाटो केचप कनोसि चिली गार्लिक सॉस कनोसि मैजिकल नूडल्स कनोसि चिकन क्यूब्स ऐं मिठो हुजे त रफ़ान हुजे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन सां ताउन कयो लाइव हैंड वॉश लाइव हैंड सैनिटाइज़र जेको 99% हिफ़ाज़त करे थो ख़ासि तौर ते कोरोना जे वायरस सां ऐं सां गॾु गॾु सुप्रीम सर्फ एक्सेल हेलमेट्स क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ ऐं सां गॾु ॿुधाईंदा कनोसि टमाटो केचप कनोसि चिली गार्लिक सॉस 20 रुपए जी बचत सां तव्हांजे दस्तरख़ान जी रौनक वधाईंदो ऐं कनोसि मैजिकल नूडल्स जंहिंमें चीज़ी नूडल्स जेको आहे नयो फ्लेवर जेको मुतारिफ़ करायो आहे जेके ॿार चीज़ लवर आहिनि उन लाइ उहो फेवरेट आहे ऐं उन सां गॾो गॾु अगरि कंहिं बि बोरिंग से सादे से खाधे में अगरि तव्हां मुर्गी जो ज़ाइक़ो चाहियो था त उन में कनोसि चिकन क्यूब्स ऐड करे पंहिंजे खाधे में असली मुर्गी जो ज़ाइक़ो ॾेई सघो था ऐं उन सां गॾो गॾु पंहिंजे लम्हनि खे यादगार बणाइणो आहे मिठास सां त मिठो हुजे त रफ़ान हुजे जंहिंसां राशि शाह ऑलमोस्ट चिकन रेसिपी रेडी करे चुका आहिनि डेकोरेट बि करे चुका आहिनि ऐं ॿुधाईंदी हलां राशि त ख़ूबसूरत अंदाज़ में हिननि खे डेकोरेट करे फ्राई बि कयो अच्छा इन रेसिपीज़ में ॿुधाईंदी त चिकन जीअं मूं चयो त पहिरें असां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां ऐड कंदो ऐं इंग्रीडियंट्स जेके आहिनि गरम लूणु ॻाढ़ा मिर्च गरम मसालो बसर वग़ैरह बेदो बिल्कुलु मुर्गी जेको आहे उहा कीमो 1 किलो उन खां अलावा टमाटो 1 अदद ऐं धाणा जेके आहिनि 4 चमचा
उन खां अलावा थूम ऐं अदरक 3 चमचा, बसर 1 अदद, मिर्च 2 अदद एंड बेदो 1 अदद ऐं मुर्गी मसालो। मुर्गी मसालो ज़बरदस्त इन्हनि खे सभिनि खे मिक्स करे उन ऐं खां पोइ ऑयल में फ्राई करो। ऑयल में फ्राई कयो जी शेप हवाले सां राउंड शेप में ठाहे तेज़ ऑयल में फ्राई करे इन्हें खूबसूरत अच्छा ऑयल एतिरो हुअणु खपे जो उहो अंदरि डीप थी वञे। डीप थी वञे माना डीप फ्राई थियनि। हा, बिल्कुलु। ज़बरदस्त बहितरीनु आहे पर असां सां गॾु मलिक साहब मौजूदु आहिनि। हलूं था उन्हनि ते जेको आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़वानी कयूं। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। करम आज बालाए बाम आ गया है, करम आज बालाए, करम आज बालाए बाम आ गया है, जुबां पर मोहम्मद का सल्लल्लाहु नाम आ गया है, जुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, करम आज बालाए। मुझे मिल गई है दोनों आलम की शाही, मुझे मिल गई है दोनों आलम की शाही, मुझे मिल गई है दोनों आलम की शाही, मेरा उनके मंगतों में नाम आ गया है, मेरा उनके मंगतों में नाम आ गया है, करम आज बालाए। मजा जब है सरकार महशर में कह दे, मजा जब है सरकार महशर में कह दे, मजा जब है सरकार महशर में कह दे, वो देखो हमारा गुलाम आ गया है, वो देखो हमारा गुलाम आ गया है, करम आज बालाए। मेरे पास कुछ भी न था रोज़े महशर, मेरे पास कुछ भी, मेरे पास कुछ भी न था रोज़े महशर, मेरे पास कुछ भी न था रोज़े महशर, नबी का वसीला है काम आ गया
है नबी का वसीला ही काम आ गया है, वसीला ही काम आ गया है, नबी का वसीला ही काम आ गया है, नबी का वसीला ही काम आ गया है, करम आज बालाए बाम आ गया है, जुबां पर मोहम्मद का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाम आ गया है, करम आज सुभान अल्लाह जज़ाकल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह यकीनन। अच्छा राशिद शाह ॾिसो त वाकई जे वक़्त लाइक़ी ख़बर ई न पई इहे रोज़ा जेके आहिनि ख़ैर सां गुज़री चुका, अॼु जेके 28 रोज़ो आहे असांजी जेका असबत रमज़ान ट्रांसमिशन डे बाय डे यकीनन मुख़्तलिफ़ असांजे व्यूवर्स ताईं उन पहुचे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाफ़ानी कंदे ख़ासि तौर ते तव्हांजी कुकिंग या रज़णी जे सेस में भला केतिरो मिस कंदव पोइ रमज़ान खे इन असबत रमज़ान सॼी ट्रांसमिशन खे पोइ कीअं थी रहियो केतिरो कंदर मिस कंदासीं वाकई ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो हिकिड़ी रूटीन ठही वई असांजी हिकिड़ो जीअं घर वांगुरु हिकिड़ो माहौल थींदो आहे बिल्कुलु ईअं सभु जा सभु दोस्त अचण खां पोइ शरारतूं मोहबतूं थोरा दड़का थोरो प्यार उन खां पोइ हिते कमु सिखणु सेखारणु सम्झणु सम्झाइणु ॾिसणु ॾेखारणु मतिलबु हर शइ हिकिड़ो प्लेटफॉर्म असांखे जेको मिलियो आहे जंहिं शइ तां जंहिं प्लेटफॉर्म तां असांखे कुझु सिखण जे लाइ मिलियो कुझु सेखारण जे लाइ मिलियो सिखियो मूं हितां मूं तव्हांखे सेखारियो जेके ॾिसनि यकीनन घणो मिस कंदासीं स्पेशली जेके असांजा हीअ जेके लम्हात आहिनि न इहे असां हर कंहिं सां शेयर कंदासीं असां जेको हीउ रमज़ान असांजो या अॻिते हली करे असां ॿुधाईंदासीं असां पहिरियों जेको रमज़ान हुयो उहो कीअं गुज़रियो हुयो। सही सही। अच्छा मलिक साहब ॾियां ज़रूरु चवंदा पहिरियों त रमज़ान बाबति उन खां पुछंदा अच्छा असां हर गेस्ट को जेका असांजी हिज़मत ट्रांसमिशन में ज़रूरु असां उन्हनि खां असां जेको उन्हनि को हा सवाल ज़रूरु कंदा छो त असांजे ॾिसंदड़ खे ख़बर पए त जेके हिन वक़्त जा जेके वक़्तु गुज़रे थो हालात गुज़रे जेके हाणे जी जनरेशन आहे ऐं पहिरें जी जनरेशन में सिखिया में उन्हनि खे सिखणु पढ़णु पढ़ाइणु तॾहिं जेको रोज़ा कीअं गुज़रिया हाणे कीअं रोज़ा गुज़रनि पिया पहिरियों केतिरी मोहबत हुई हाणे केतिरी मोहबत जो जेको आहे दरमियान में केतिरी विथियूं बिल्कुलु हा मूंखे पहिरियों मलिक साहब पहिरियों इहो ॿुधाईंदा त तव्हां लाइ तव्हांजे वक़्त में जेके रोज़ा हुआ पहिरियां जा उहे कीअं गुज़रिया ऐं हाणे वारे रोज़नि खे कीअं पिया ॾिसो। अदी पहिरें जेके रोज़ा हूंदा छो मुंहिंजो तालुक़ु सक्कर शहर खां आहे त उते त गर्मी बि ॾाढी हूंदी हींअर बि आहे उन वक़्त में तमामु घणी हूंदी गर्मी त उहे रोज़ा जेके हुआ त उहो सम्झो त माना उहो हिकिड़ो तस्कीए नफ़्स जेको आहे त पंहिंजे नफ़्स खे कीअं उन गर्मीअ में रोज़नि ते कंट्रोल कजे ऐं उहा रोज़ा हूंदा। हाणे जा रोज़ा जेके आहिनि पर उन में असांखे पंहिंजा जेके आहिनि ग़रीब आहिनि उनजो बि ख़्यालु रखणु खपे। रोज़ो ठीकु आहे रोज़ो आहे पंहिंजो पर उन में जेके रोज़े जा अहकाम आहिनि उन्हनि ते अमल ज़रूरी आहे ऐं इबादत लाज़मी जो रोज़ो रखण खां पोइ इबादत बि लाज़मी ऐं इन खां अलावा ईअं न आहे त रोज़ो जेके असां रखियो आहे त बसि पोइ आराम कयूं न उन वक़्त में असां पोइ हींअर बि आहे असांजी उहा रूटीन आहे पर अक्सर मूं ॾिठो आहे नौजवान जेके आहिनि ख़ासि करे बाबा असां रोज़े में आहियूं पोइ घणो आराम कंदा आहिनि माना उहो न एक्टिविटी पंहिंजी रोज़ो इहो ई आहे न पर रोज़ो रखी तव्हां जेके दुनिया जा जेके मामूलात आहिनि पंहिंजा जेके कमकार आहिनि उन खे बि कयो तव्हां इबादत पंहिंजी जॻह ते हर शइ जो तव्हांखे इस्लाह थो ॾे त तव्हां अदब कीअं सिखो रोज़ो तव्हांखे इस्लाह थो ॾे त तव्हां रोज़े में रही करे हुजूम में रही करे चंद माण्हुनि में रही करे तव्हां उतां सबक़ सिखो त तव्हांखे पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कीअं रखणो आहे नज़रुनि ते कंट्रोल कीअं रखणो आहे जिस्म ते कंट्रोल कीअं रखणो आहे जेकॾहिं तव्हांखे जज़्बात ते बि कंट्रोल करिणो आहे किथे का ॻाल्हि जेकॾहिं तव्हांखे बुरी लॻे थी त तव्हांखे गुस्से खे पंहिंजे कंट्रोल ज़हन में ॻाल्हि हुजे त असांखे रोज़ो आहे बेशक यादि रखणु खपे रोज़ो आहे असांखे बाबा आम ॾियनि जे मुक़ाबले में पंहिंजो पाण खे कंट्रोल करणु ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई यकीनन ऐं पहिरें जे वक़्त में हाणे जे वक़्त में रोज़नि खे जेके वक़्तु गुज़ारण या उनजो टाइम पहिरियों त आसान थी वियो पहिरियों त टेक्नोलॉजी कोन हुई पर मां ब्रेक वठां ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू ज़रूरु कंदासीं ट्रांसमिशन सां ताउन कयो लाइबो हैंड वॉश लाइबो हैंड सैनिटाइज़र
Supreme, Surf Excel, Hellman's Creamy Dreamy Mayonnaise, Kanos sauces, Kanos magical noodles, Kanos chicken cubes, and mitho huje, tarafan huje, cardamom juice se sagat rejo. अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान. Welcome back नाज़रीन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में एक दो हुई है भली कार एनी ट्रांसमिशन 57 किया लाइव बॉय हैंड वॉश एंड लाइव बॉय हैंड सैनिटाइजर अंसा अगर सुप्रीम सर्फ एक्सेल हेल्पमेंट्स क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज कनोस टमाटो केचप कनोस चिली गार्लिक सॉस कनोस मैजिकल नूडल्स एंड कनोस चिकन क्यूब्स ऐं सां गॾोगॾु मिठो हुजे तरफ़ान हुजे बिल्कुलु जीअं त असां सां गॾु हाणे असांजे ब्रेक में असांजे मेहरान टेलीविजन जी हिकु ख़ूबसूरत होस्ट जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके बिनते हवा जी होस्टिंग कंदियूं आहिनि मूंखे इलाही ख़ुशी थी थिए त जेको ख़ुशी थी थिए त अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में असां शामिलु थियूं ख़ासि तौर ते बिनते हवा उहो प्रोग्राम आहे जंहिंमें ख़ासि तौर ते औरतुनि जे इशूज़ ऐं मसइलनि ते उजागर कयो वेंदो आहे उन ते डिस्कस कयो वेंदो आहे उन जे हक़ुक़ ते ॻाल्हायो वेंदो आहे त बहितरीनु ख़ूबसूरत अंदाज़ मां बिनते हवा शो जेको खणी रही हूंदियूं आहिनि ज़ाइदा ताज चिपड़ो साहिबा उन्हनि खे वेलकम कंदमि वेलकम तव्हांखे ख़ुशि आमदीद अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में तव्हां त असांजे मेहरान टेलीविजन जो हिसो आहियो कीअं आहियो ख़ुशि आहियो ठीकु आहियो महिरबानी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान आहिनि तव्हांखे रोज़ो मुबारक तव्हांखे रमज़ान मुबारक सभिनी खे रमज़ान मुबारक कीअं पिया गुज़रनि तव्हांजा रोज़ा छा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे रोज़ा रखूं था रोज़ेदार आहियूं माशाअल्लाह अल्लाह जा एहसान आहिनि ऐं अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में शामिलु थियो कीअं पियो लॻे तव्हांखे मूंखे सुठो लॻो अॼु अदा मुर्तज़ा जीअं ई चयो त तव्हां महिमान आहियो त मूंखे इंतहाई ख़ुशी थी थोरो लेट अची वियसि पर शामिलु थी आहियां देर आहे दुरुस्त आहे देर है यकीनन अच्छा रोज़ा अच्छा अॼु 28 रोज़ो आहे ख़ैर कीअं गुज़रियो अफ़तारी जी हिकु तयारी कोई ईद जी तयारी हालांकि लॉकडाउन वग़ैरह बि लॻो पियो आहे कीअं बि तव्हां भला शॉपिंग वग़ैरह पूरी कई अफ़तार जी तयारी कीअं थोरो शेयर त करणु चाहींदासीं असां शॉपिंग त थोरी घणी जेका पहिरियों हुई सा थी वई बाक़ी हाणे मां सम्झां थी एतिरी ज़रूरत न आहे जेकॾहिं लॉकडाउन आहे ऐं असांजी सिहत खे ख़तरो आहे त ज़रूरी न आहे त असां नवां कपिड़ा पाए वेहूं इहो ज़रूरी न आहे पहिरें पंहिंजी सिहत उन खां पोइ ॿियूं ॻाल्हियूं ऐं रमज़ान बि आहे त एतिरी पोइ हिमत बि कोन थी थिए पोइ वञे वञी ॿाहिरि बाज़ारुनि में घुमिजे ऐं शॉपिंग कजे तंहिंखां बहितर आहे सेफ रहो घर में रहो सही था चओ पर उनजे बावजूद भी तव्हां घर में रहो था लेकिन उनजे बावजूद भी ॾाढी रश आहे एतिरे शॉर्ट टाइम जी ट्यूरिंग जे हवाले सां ते बाज़ारुनि में इन्हनि में करे तुरसुल पोइ बि कोरोना निकिरे पिया बिल्कुलु तव्हां भला कीअं था ॾिसो कोरोना जी वबा खे तव्हांजी सादगी में कजे ख़रीदारी खे छा चवणु चाहींदो ज़रा हिकिड़ी वबा त आहे इहा त हक़ीक़त आहे ॾिसूं था सभु कुझु आहे पर असुलु मसइलो इहो आहे त असां वटि अञा बि पाकिस्तानी अवाम इन ॻाल्हि ते सीरियस ई न थी सघियो आहे त कोरोना या कोविड-19 आहे इहा ॻाल्हि कोई बि मञण लाइ तयारु न आहे त को आहे उन करे माण्हू ॿाहिरि निकिरनि था ऐं SOPs जो बि ख़्यालु कोन था कनि पोइ तमामु घणी क्राउड थी वञे थो तमामु घणो रश थी वञे थो ऐं कपिड़नि में जूतनि में इन्हनि जी ख़रीदारीअ में ख़बर कोन थी पए केरु आयो केरु वियो कंहिंखे कुझु कोविड जो जेकॾहिं सिम्टम्स आहिनि बि त कंहिंखे को ख़्याल ई कोन न वाकई ॾिसो केॾी वॾी शख़्सियत जेकी आहिनि असांजे ख़ासि तौर ते पाकिस्तानी अदाकारा बि कल सुंबुल आपा बि बुशरा अंसारी साहिबा जी भेण जी उहा बि गुज़ारे वई इन ख़ासि तौर ते कोरोना जी वबा में त अलाह हुननि जी बि मग़फ़िरत फरमाए ॾिसो एतिरी सीरियस जेकी बीमारी आहे त असांखे हिननि ॻाल्हि खे सीरियस सम्झी करे केयर करणु एहतियात करणु त घुरिजे न एहतियात करणु घुरिजे बिल्कुलु साईं इन एहतियात ऐं केयर करणु घुरिजे अच्छा अच्छा तव्हां स्पेशली पोइ भला कहिड़ो न्यापो ॾियणु चाहींदो असांजी भेनरुनि खे ईद खे छा ठाहिनि कीअं कनि कहिड़े तरीक़े सां घर में रही करे सेलिब्रेट कीअं कनि बसि घर में त हाणे ईअं ई थी सघे थो पंहिंजी फैमिली में बसि गैदरिंग थींदी ॿाहिरि त निकिरणु मुश्किल थी वेंदो बाक़ी इहो आहे त जिन अॻु में शॉपिंग करे छॾी कपिड़ा ठाहे छॾिया हुनखे मिली विया सही तव्हां भला कहिड़े रंग जो वॻो पाईंदो मुंहिंजो ग्रीन हिकिड़ो सूट आहे मां पहिरीं ई सिबराए छॾियो पहिरीं से कहिड़ो डार्क ग्रीन लाइट ग्रीन शेड अथसि ग्रीन ऐं डार्क जो ज़बरदस्त अच्छा पहिरें माना वाकई हिकिड़ो माण्हू शेड्यूल मुताबिक़ अॻु में जेके स्मार्ट प्लानर हूंदा आहिनि न जीअं ज़ाइदा ताज अबड़ो साहिब अॻु में ई बचत बि कंदा आहिनि त हुननि खे ख़बर आहे त रमज़ान खां पहिरियों जेको कपिड़ो सस्तो मिलंदो ईद जीअं क़रीब ईंदी उहो थोरो महांगो थी वेंदो इन जे करे प्लानिंग इनखे चइबो आहे माना इहा क्वालिटी असां सिर्फ़ ख़वातीन में हूंदी आहे लेकिन राशिद शाह बि ॾिसो इन में करे माना ईअं आहे न पैसो केरु नथो बचाए दूरंदेशी करणु अक़लमंद जी एग्जैक्टली पैसो केरु नथो बचाए हर कोई चवंदो आहे जेके 50 रुपए जा मूंखे 30 रुपए में मिले पोइ 50 जी छो ख़रीद कयां बिल्कुलु माना राशिद शाह माना सही पिया चवनि ईअं आहे बिल्कुलु आहे छो न आहे
जीअं ईद जा ॾींहं वेझा थींदा वञनि न त उन्हनि जूं प्राइज़िस वधंदियूं वञनि बिल्कुलु, थियूं बिल्कुलु। ऐं पैसो असां केतिरो मुश्किल सां था कमायूं हक़ीक़त आहे न एतिरो जल्दी त ईज़ी एक्सेस त न आहे असांजे पैसे ते महिनत कयूं था पैसो मिले थो ऐं उनखे सेविंग कयूं था त पोइ छो असां ज़ाया कयूं उन प्लैनिंग सां छो न हलूं असांखे शइ बि मिली वञे असांजो पैसो बि सेव थी वञे मज़े वारी ॻाल्हि या ॿुधां थो तहरीम अगरि हिन वक़्तु धोबीअ खे कपिड़ा था ॾियूं त 100 रुपया थो घुरे त हुनखे मूं चयो त 100 रुपया तव्हां छाजा था वठो तीअं ईद जी ख़र्ची आहे मुंहिंजो असांखे त मिलंदी न आहे तव्हांखे मिले थी तव्हां वठो त असांखे त मिले ई नथी अच्छा ही बैचलर्स वारनि लाइ माना घणो थी ॾाढो माना issue राशि आहे। चाह लाइ माना घणो इशू थी वियो आहे त हू धोबी खे कपिड़ा ॾींदा उनको 100 रुपए थो 100 वठे रुपया 60 रुपया वारनि जा 100 रुपया ईद जे करे जी आख़िरी हफ़्तो पियो हले न असांखे ईद जी ख़र्ची खपे मुंहिंजो असांखे ॾियण वारो केरु आहे हालांकि ॾिसो ॿाहिरि मुल्कनि में असांजे रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू सां इस्लाम जे पॉइंट ऑफ व्यू सां हर शइ घटाइजी वेंदी डाउन थी वधाई वेंदी थी वञे बिल्कुलु डिस्काउंट्स ॾियो वेंदो आहे ऐं गिफ्ट्स इवन के गिफ्ट्स असांखे मिलंदा आहिनि उन्हनि जे हवाले सां कंहिं बि प्रोडक्ट ते उन ते विया पर हाणे असां जेको पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी लाइ हसनैन मजीद मेमर खे चवंदासीं त हू बिस्मिल्लाह कनि इन सवाब में शामिल कनि जी बिस्मिल्लाह दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना करम के आशियाने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है करम के आशियाने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है फातिमा फातिमा अली और हुसैन हसन फातिमा अली और हुसैन हसन पंजतन के घराने की क्या बात है पंजतन के घराने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है बेदम यही तो पांच हैं मकसूद कायनात खैरुन्निसा हुसैन हसन मुस्तफा अली पंजतन के घराने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है और कितने नाने भी हैं और नवासे भी हैं कितने नाने भी हैं और नवासे भी हैं पर इब्ने हैदर के नाना की क्या बात है यूं तो ईसा भी हैं मूसा भी हैं यूसुफ भी मगर पर इब्ने हैदर के नाना की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है और चढ़ के नेज़े पे जैसे पड़ा आपने चढ़ के नेज़े पे जैसे पड़ा आपने चढ़ के नेज़े पे जैसे पड़ा आपने ऐसे कुरान सुनाने की क्या बात है आपके आस्ताने की क्या बात है करम के आशियाने की क्या बात है
آپ کے آستانے کی کیا بات ہے. سبحان اللہ ماشاءاللہ جزاک اللہ پر ہی وقت شارٹ کمرشل بریک جو ہنی ٹرانسمیشن سے تعاون کیو ہے لائف بوائے ہینڈ واش لائف بوائے ہینڈ سینیٹائزر سپریم سرف ایکسل ہیلونس کریمی ڈریمی مایونیز کنور ساسز کنورس میجیکل نوڈلز کنور چکن کیوبس ऐं मिठो हुजे त रफ़ान हुजे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो. अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान. वेलकम बैक नाज़रीन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में तमाम मोअज़्ज़िज़ नाज़रीन के वेलकम में खुश आमदी चूँ था. एक बार ॿीहर तव्हांजी दिलनि ते रक़्स करण जे लाइ हाज़िर थी चुका आहियूं. तमामु बहितरीन नात ख़्वां ऐं असांजी दिलनि खे झुमाइण वारा जेके हिन महफ़िल खे नूर बख़्शण वारा ऐं ज़िक्र आले मोहम्मद सां मुनवर करण वारा जेके हिते वेठा आहिनि उन्हनि सभिनीनि खे हिकु बार ॿीहर भलीकार चवंदासीं. पर हिन प्रोग्राम में असां सां गॾु ताउन कयो आहे लाइफ बॉय हैंड वॉश या लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र जेको 99% हिफ़ाज़त करे थो ख़ासि तौर ते कोरोना जहिड़े वायरस खां. यकीन अगरि तव्हां जे इर्द गिर्द पाणी जी अगरि ज़रूरत न आहे पाणी अगरि अवेलेबल न आहे त तव्हां हैंड सैनिटाइज़र लाइफ बॉय हैंड सैनिटाइज़र सां पंहिंजे हथ सैनिटाइज़ करे पाण खे 99% हिफ़ाज़त करे सघो था कोरोना जहिड़े वायरस खां. उन सां गॾो गॾु ॿुधाईंदी लाइ त सस्ती ऐं बचत वारी शइ सुप्रीम ऐं चमकदार खुशबूदार कपिड़ा जेके धोईंदव सख़्त खां सख़्त दाग बि कढी निकिरंदो उहो सर्फ एक्सेल इन सां गॾो गॾु हेलमेंस क्रीमी ड्रीमी नंबर 1 मायोनीज़ हुन में एक्स्ट्रा बेता ऐं एक्स्ट्रा जेके क्रीम मौजूदु आहे हाणे पाकिस्तान में बि लॉन्च थी चुकी आहे. ऐं उन सां गॾो गॾु ॿुधाईंदी लाइ कनौज तव्हांजे खाधनि खे ॾिए थो लाजवाब ज़ाइको कलरफुल टेस्ट ऐं उन सां गॾो गॾु काफ़ी सारा प्रोडक्ट जेके कनौज तव्हां लाइ खणी आयो आहे जीअं टमाटो केचअप चलो टमाटो चिली गार्लिक सॉस ऐं उन सां गॾो गॾु मैजिकल नूडल्स जेके ख़ासि तौर ते नयो थर्ड फ्लेवर जेको आहे चीज़ी चटपटा नूडल्स जेके हिननि ॿार जेके चीज़ लवर आहिनि उन्हनि लाइ त फेवरेट आहे. ऐं उन सां गॾो गॾु चिकन क्यूब्स ॿुधाईंदी न त चिकन क्यूब्स जेको आहे पंहिंजी दाल मुर्गी या सब्जी कंहिं बि अहिड़ी भाॼी में तव्हां जेको आहे मुर्गी जो ज़ाइको ॾियणु चाहियो था त हुन में चिकन क्यूब्स इस्तेमालु करे पंहिंजी भाॼी खे मुर्गी जो ज़ाइको ॾेई सघो था. ऐं उन सां गॾो गॾु अॼु पंहिंजे दस्तरख़्वान ते अगरि मिठास ॿुधाइणी आहे त रफ़ान सां. अच्छा ज़ाहिदा ताज जबरो साहिब असां सां गॾु मौजूदु आहिनि. जीअं मूं अक्सर बि पहिरियों बि चयो त असां पहिरें वक़्त खे हाणे वक़्त खे कंपेयर करे यकीन असां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधायूं था जेकी अॼु जी जनरेशन आहे असां बि यकीन 90s जेके दौर आहे उहो बि वक़्तु लॻभॻि 80s ऐं 70s में असां उहो सेम वक़्तु पीरियड गुज़ारे चुका आहियूं. लेकिन हाणे 20th सेंचुरी जा जेके ॿार आहिनि उन्हनि इहे शयूं थोरी घटि में पहिरें वक़्त जा रोज़ा जेके आहिनि आसानी सां न गुज़रदा हुआ छो त टेक्नोलॉजी आहे मोबाइल आहे हर शइ आहे उनखे फेस करे सघे थो. राति जो जागी करे ॾींहं जो सुम्ही करे रोज़ा गुज़ारे सघे थो. पर पहिरियां जेको बिल्कुलु बिल्कुलु आउं चवां थी लेकिन ज़ाहिदा साहिब खां पुछां थी त उन वक़्त जा रोज़ा हिननि जा कीअं गुज़रदा हुआ नंढपण जा. हा यार पहिरियों रोज़ो बि ॿुधाईंदा. मूंखे यादि आहे मां तक़रीबन 8 सालनि जी आहियां जॾहिं मां रोज़ो रखियो ऐं उहे रोज़ा हूंदा हुआ उन ज़माने जा जेके असां ॿार ज़बरदस्ती रखंदा हुआसीं. ऐं असांजा जेके वालदेन हूंदा हुआ उहे असांखे नियत वारो त कॉन्सेप्ट ई कोन न ॿुधाईंदा हुआ हा नियत करणी आहे या न. ऐं पोइ बसि पाण ई पंहिंजो मूंखे यादि आहे मूं वटि हिकिड़ो शीशो हूंदो हो एतिरो पाणीअ जो उन में ओॾी महिल शरबत विझंदी हुयसि ॻाढ़ो शरबत सिर्फ़ु हिकिड़ो नोरस वारो हूंदो हो बसि ॻाढ़ो ई शरबत हूंदो हो. ऐं मुंहिंजी बोतल मूंसां अलॻि हूंदी हुआ गॾु शीशी हूंदी पाणीअ जी उन में शरबत विझराईंदी हुयसि बसि उहो ई हिकिड़ो हूंदो हो. शरबत खोलण रोज़े खोलण लाइ उहा हिकिड़ी शइ हूंदी उन ज़माने में. उन खां पोइ वरी बसि थोरो फ्रूट हूंदो हो ऐं पोइ मानी हूंदी हुई जेका बि घर में मानी पचंदी उहा उन वक़्तु खाधी वेंदी. ऐं अॼु जा ॿार जेकॾहिं हाणे मां पंहिंजनि ॿारनि खे ॾिसां थी त मानी त जहिड़ो पचे ई कोन थी. डिनर त उहो कनि ई कोन था. उहे साॻियो ई समोसा पिज़ा थी वियो जेकॾहिं इफ़्तार कनि था त उहो पोइ उन वक़्तु इहे रोल थी विया इहे ई शयूं मतिलबु ऑइली शयूं बि आहिनि. ऐं इन खां अलावा इहे एसिडिटी बि कनि थियूं सिहत लाइ बि हानिकार आहिनि. पर ॿार कोन था सम्झनि इहा ॻाल्हि. पर ज़रूरत थी चुकी आहे हाणे ॾिसो न जीअं मूं चयो त जनरेशन चेंज थींदी रहे त वक़्तु वक़्तु जे हिसाब सां खाधा बि चेंज था थियनि. बिल्कुलु चवांव थी त उहे सिर्फ़ु जेके असांजी शयूं हुयूं हिकिड़ो ॻाढ़ो शरबत मूंखे यादि अचे थो. सही नंढपण जो असांखे पंहिंजो त रोज़े लाइ ॻाढ़ो शरबत ज़रूर ऐं फ्रूट्स वग़ैरह खजूर त ज़रा रोज़े खुलण जी इब्तिदा थिए थी उन खां पोइ बसि शरबत हूंदो हो ॻाढ़ो ऐं मानी हूंदी ऐं फ्रूट हूंदो. अच्छा भला सहरी जे टाइम ते कहिड़ी शइ सां तव्हां सहरी कंदा उन वक़्त में उन ज़माने में मूंखे जेतिरो यादि पए थो त असां घणेई क़दुरु चांवर ॾही इहे हूंदा हुआ या वरी असांजी ॾाॾी हूंदी त उहा मानी ऐं खीर खाईंदी हुई
सही। ऐं कोई कुझु कॾहिं कॾहिं पटाटा तरींदा हुआसीं, सही सही इहे हूंदो रोज़े अच्छा रखण माना हर में। कंहिंजी अलॻि अलॻि हा, क़िस्म जी माना बसि तक़रीबन इहे ई शयूं हूंदियूं, वधीक ॿियो कुझु न। अच्छा अब्दुल कादिर अच्छा उथण जो तरीक़ो मूंखे तव्हां थोरो ॿुधायो सहरी जे टाइम उन वक़्त में कीअं उथंदा हुआ अलार्म सेट कंदा हुआ केरु तव्हांखे उथारींदो हुओ या घर वारनि सां घर जा वॾा जेके हूंदा ॾाॾी हूंदी या अम्मा हूंदी त उहे उथारण ईंदियूं, पर असां अॻु में ई जहिड़ो अलर्ट हूंदा हुआसीं, बसि हुननि सॾु कयो न आहे असां उथिया न आहियूं झटिपट में। सही 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 छो बिल्कुलु जो इहा एतिरी ख़बर ई कोन हुई त असुल कॉन्सेप्ट छा आहे रोज़े जो। इहो त जॾहिं माण्हू हिकिड़ो एडल्ट थिए थो उन खां पोइ हुनखे अहसासु थिए थो त केतिरी हिकिड़ी वॾी नेमत आहे रोज़ो बि। नंढपण जो हिकिड़ो शौक़ु ऐं ज़ौक़ु हूंदो आहे हा रोज़ो बसि हिकिड़े रखण त शौक़ जल्दी में हिकिड़े उथूं। जोश में। अफ़्तारी गॾु सही, कयूं, सही, सहरी गॾु कयूं। अच्छा अब्दुल कादिर साहब को बि इहो ज़रूरु पुछाईंदमि तव्हां उन वक़्त जेके आहे ख़ासि तौर ते उथण जेको तरीक़ेकार हूंदो उहो कीअं हूंदो हुओ इहो यादि आहे तव्हांखे? बिल्कुलु अदी उथण जो त इहो त शौक़ु हूंदो ख़बर रोज़ो रखिणो आहे सही त हिन करे जीअं बि सुबुह उथंदा। अच्छा अक्सर ॿुधे मूंखे जेको ॿुधण में आहे ख़ासि तौर ते त पाड़े वारो कोई उथारींदो या वरी घर में कोई उथारण ईंदा या वरी गलीअ में थाल वग़ैरह बिल्कुलु, वॼाए हा त इहा सही ॻाल्हि था कनि, ऐं दॿो इहो ई हूंदो हुयो दॿो त हूंदो थाल हूंदो वॼाए करे बाक़ाइदा ऐं अक्सर करे उहो वरी कलाम ॻाईंदा रात जो शहरी जाॻाइण वारा जागा जंहिंखे चवंदा आहिनि त उहे उन ज़माने में हाणे त उहे ॻाल्हि कोन्हे हाणे मस्जिद मां ऐलान थींदो आहे बसि सही बाक़ी हाणे त वरी बसि रोज़ेदारो बसि, उथी बसि, वञो रोज़ो रखो या वरी रोज़ेदारो हाणे 2-3 मिंट बचा थो रोज़ो बंदि करे ऐं छॾियो अलार्म हर को ठाहे थो रखे, बसि उन हिसाब सां अॼुकल्ह ॿार बसि मोबाइल ते उथी खड़ा था थियनि। सही बिल्कुलु चवंदो वॾी ॻाल्हि आहे सुम्हनि ई नथा। हा इहा बि सही ॻाल्हि था चओ। इहा ॻाल्हि आहे, बिल्कुलु सॼी राति सुम्हंदा त उथंदा न पर नमाज़ खां पोइ फजर नमाज़ खां पोइ सुम्हंदा। बिल्कुलु बिल्कुलु माना केॾा नाम सहमी से थियणा भला मलिक साहब खां भला रिक्वेस्ट कंदासीं त पाण खे सलाम जी सना जी बिस्मिल्लाह कंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि सय्यिदना मौलाना मुहम्मदिन उनके कूचे से मेरा रोज गुजर हो जाए उनके कूचे से मेरा रोज गुजर हो जाए उम्र थोड़ी हो उम्र थोड़ी हो सलीके से बसर हो जाए उनके कूचे से मेरी फरियाद में इतना तो असर हो मेरी फरियाद में इतना तो असर हो जाए आँख से अश्क जो टपके तो गौहर हो जाए आँख से अश्क जो टपके तो गौहर हो जाए उनके कूचे से मलकुल मौत में हाजिर हूँ मगर इतना करम
ملکُل موت میں حاضر ہوں مگر نہ کرم صرف ایک بار صرف ایک بار صرف ایک بار مدینے کا سفر ہو جائے صرف ایک بار مدینے کا سفر ہو جائے ان کے کوچے سے دریا پہ کئی دن سے پڑا ہے کوثر دریا پہ کئی دن سے پڑا ہے کوثر اب تو آقا کوئی رحمت کی نظر ہو جائے اب تو آقا کوئی رحمت کی نظر ہو جائے ان کے کوچے سے پہلا پر ناظرین یہ وقت جو شارٹ کمرشل بریک جو انہی ٹرانسمیشن راؤنڈ کیا لائف بوائے ہینڈ واش اینڈ لائف بوائے ہینڈ سینیٹائزر سپریم سرف ایکسل ہیلمنز کریمی ڈریمی مایونیز کنور ٹماٹو کیچپ اینڈ ساگر وغیرہ کنور میجیکل نوڈلز اینڈ کنور چکن کیوبس مٹھو ہوجے طرفان ہوجے کارے نہ ونجو ساگر رہجو عظمت رمضان عظمت رمضان عظمت رمضان ویلکم بیک ناظرین ٹرانسمیشن 57 کیا لائف بوائے ہینڈ واش لائف بوائے ہینڈ سینیٹائزر سپریم سرف ایکسل ہیلمنز کریمی ڈریمی نمبر 1 مایونیز ساگر کنور ٹماٹو کیچپ کنور چلی گارلک ساس کنور میجیکل نوڈلز کنور چکن کیوبس مٹھو ہوجے طرفان ہوجے تاؤں حسنین مجید ممبر کے چودم تپان کئی صلی اللہ علیہ وسلم جی ثنا خوانی کا نئی ثواب میں شامل کر جی بسم اللہ اللہم صلی علی محمد جزاک اللہ ختم رسل مولا کل ختم رسل مولا کل ساموں جو بیٹھا آیوں جو کچھ بے آیوں جہڑا بے آیوں سرکار اواں جایوں اے ختم رسل مولا کل امید شفاعت جی ہے آسنے کے وڈی آہے کیوں نظر عنایت کا ہے ٹکڑائی چھڈیو لاہے ہن
در کا سوا کا درواز بیو نہ ہے تاہا مزمل ہادی کامل حاضر جو بیٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جایوں ہن درد جے مارنے جا ہے درمان وی آیو صاحب سخاوت جا ہے سلطان وی آیو اکرامت وی آیو احسان توی آیو ہی اکھڑیوں جھکل گوڑن ساں بھرل حاضر جو بیٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جایوں حسنین جے صدقے میں ہے بات جی بہاری تھے دیدار تھیے آقا ہے کا قلب قراری تھے کل وہمن کا جو امداد لگاری تھے اے نور ازل اعلیٰ افضل حاضر جو بیٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جہڑا بھی آیوں سرکار اواں جا آیوں اللہ جزاک اللہ ماشاءاللہ سبحان آمین اللہ آمین آمین اچھا جی زائدہ صاحب تاں کے بلا کلی موقع ملیو نعت شریف پڑھن جو ہاں میں کافی وقت پڑھیوں نعتوں واہ ہاں میں میلاد باقاعدہ پڑھیو ماشاءاللہ ماشاءاللہ پو وری آہستے آہستے گھٹائے چھڈیو بنا کہیں وقت ہانے بنا بیٹھی جو بلا چھو گھٹائے چھڈیو کیے بلا یہ شوق کے ذوق تاں کے پیدا بس خبر نہ کیئں हिकदम सां इहो शौक़ु पैदा थी वियो मदीने वञण जो शौक़ु पैदा थी वियो उन खां पोइ नात पढ़ण जो शौक़ु पैदा थी वियो ऐं वॾे शौक़ सां मां नातूं पढ़ियूं वाह काफ़ी वक़्तु पढ़ियूं मिलाद पढ़िया काफ़ी सही पढ़ियूं मां। माना ॾिसो न तव्हां उहे शाइरी बि कंदा आहियो पोइ भला हमद ऐं नात लिखण जी कोशिशि कई उहे बहितर जेके तव्हां राइटर बि आहियो हा बिल्कुलु मुंहिंजे शाइरी जी किताब में आहिनि मुंहिंजे हमद नात आहिनि हमद नात आहिनि ज़बरदस्त पुछण छो जो असां पंहिंजे किताब जी जेकॾहिं शाइरी कंदा आहियूं शुरूआति ई हमद नात सां थींदी आहे सुभान अल्लाह त माना इन्ही हवाले सां ई तव्हांखे शौक़ु ऐं ज़ौक़ पैदा थियो हा बसि न मूंखे ईअं थियो त रेडियो मां अक्सर घणो ॿुधंदी हुयसि अच्छा पोइ रेडियो में जेके नात हलंदियूं हुयूं पोइ उन्हनि सां मुंहिंजो शौक़ु वधियो अच्छा त तव्हां पाण जेके आहिनि ख़ासि तौर ते इफ्तार जे टाइम ते इफ्तार जी तयारी थींदी आहे उन में तव्हांजो पहिरियों कंट्रीब्यूट छा हूंदो आहे मेन सची ॻाल्हि ॿुधायां मां कुझु कोन ठाहींदी आहियां मूंखे सभु कुझु ठहियलु मिलंदो आहे माशाल्लाह माशाल्लाह माना हाणे तव्हांजी माना ॿार वकील आहिनि ॿार वॾा थी विया आहिनि ऐं हुननि खे हाणे मुंहिंजी शइ पसंदि कोन थी अचे अच्छा हाणे हो पंहिंजी पसंदि जी शइ ठाहिनि था ऐं मूंखे ठही ठुकी मिली वञे थी मां छो न खावां बिल्कुलु यकीन मूंखे ज़रूरत कहिड़ी आहे ठाहिण अच्छा जी माना हाणे उहो कहिड़ी शइ माना मोस्टली उहे ठाहींदा आहिनि जेके ऐं घणे क़दुरु उहे ठाहींदा रोज़ जेका ठहे थी उहा फ्रूट चाट आहे तव्हांजी फेवरेट शइ हा मूंखे फ्रूट चाट पसंदि आहे मूंखे दही बड़ा पसंदि आहिनि अच्छा ऐं इन खां अलावा ॿार रोल्स ठाहिनि था
ऐं उन खां अलावा छोला ठाहिनि था, छोला चाट ठाहीनि था, कॾहिं पकोड़ा ठाहिनि था। सही ज़बरदस्त। माना हाणे शुक्र अलहमदुलिल्लाह हाणे जेको आहे की उमिरि बि ईअं थी वई आहे त हाणे माण्हू जेका पंहिंजे सॼी ज़िमेदारियुनि खां हटी करे पाण ई हाणे जेको आहे असल में उहे बि माना हाणे मां ज़िमेदारी असां वटि घर में त बोरची आहे, मां चवंदी आहियां तव्हां न ठाहींदो बोरची ठाहे छॾींदो। असां बड़ी पसंदि था ठाहियूं। अच्छा ज़ाहिदा ताजपड़ो साहिबा अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में अची करे कीअं लॻो ऐं इन ट्रांसमिशन लाइ छा चवणु? तमामु सुठो, तमामु बहितरीनु ट्रांसमिशन आहे, तमामु ख़ुशी थी। ऐं हे माहौल त हिकिड़ो अहिड़ो माहौल आहे जेको हिननि ॾींहंनि में त ख़ासि तौर ते हिकिड़ो सहर थो तारी करे छॾे इंसान ते। लेकिन थैंक यू सो मच। उमें तव्हां असांजे मेरा टेलीविजन ॾिसो आहियो, थैंक यू सो मच, वॾी वॾी महिरबानी। तव्हां असांजे अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में शामिलु थियो ऐं जीअं सां गॾो गॾु अब्दुल कादिर साहब खे बि चवंदमि वॾी वॾी महिरबानी। छा चवणु चाहींदो हिन अज़मत रमज़ान ट्रांसमिशन जे हवाले सां? माशाअल्लाह दी तमामु सुठी ट्रांसमिशन आहे ऐं मां ॾिसंदो आहियां सुभाणे अल्लाह। मेहरान टीवी जो जेको सिलसिलो आहे हर रमज़ान में ऐं इन हवाले सां बिल्कुलु ट्रांसमिशन तमामु सुठी। महिरबानी। लेकिन हसनैन मजीद तव्हांजी महिरबानी ऐं लेकिन वेंदे वेंदे तव्हां खां ज़रूरु जेको आहे ज़िक्र ॿुधासीं, लेकिन उनखां अॻु में जेको आहे असां पंहिंजे व्यूवर्स खां मोकिलाणी कंदासीं। जी राजेश साहब पाण मोकिलायो असांजा जेके 3 कलाकनि जी ट्रांसमिशन में 2 कलाक जेके पंहिंजे किताब में पहुचा आहिनि बल्कि पहुची चुका है। बल्कि उनखां पोइ जेका इंजीनियर शफी मोहम्मद नाफ़िज़ साहब तव्हांखे जॉइन कंदा ऐं हिन ट्रांसमिशन सां ताबुन खे हलाइबो आहे हैंड वॉश, हलाइबो आहे हैंड सैनिटाइज़र, सुप्रीम, सर्फ एक्सेल, हेलवेंस क्रीमी ड्रीमी मायोनीज़, कनो टमाटो केचप, कनो चिली गार्लिक सॉस, कनो मैजिकल नूडल्स, कनो चिकन क्यूब्स ऐं मिठो हुजे त रफ़ान हुजे। पंहिंजी होस्ट तेरी मान ऐं मूंसां गॾु बिल्कुल राशिद शाह खे ॾींदा इजाज़त। ज़िंदगी रीति इंशाअल्लाह सुभाणे वरी अवानी दिलनि ते ज़रूर दस्तक पर ॾींदासीं। वेंदे यकीनन मलक साहब को नासिर जी बिस्मिल्लाह कंदा। या नबी तो खे सदाएं सारियां थो, या नबी तो खे सदाएं सारियां थो, नेण ही निमाणा तुंहिंजे लाइ वेगाणा, नेण हे निमाणा तुंहिंजे लाइ वेगाणा, राहूं अचण जूं निहारियां थो, राहूं अचण जूं निहारियां थो, या नबी तो खे सदाएं सारियां थो, बिगड़ीअ खे तूं बनाइण वारा, दुख ऐं दर्द मिटाइण वारा, शान अव्हांजो आहे करीमी, शान अव्हांजो आहे करीमी, पल पल तोखे पुकारियां थो, पल पल तोखे पुकारियां थो, या नबी तोखे सदाएं सारियां थो, नेण ही निमाणा तुंहिंजे लाइ वेगाणा, राहूं अचण जूं निहारियां थो, या नबी तोखे सदाएं सारियां थो। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान।